अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेका आदमशुमारी शुरू थी आहे, पहिरीं तारीख़ खां आदमशुमारी शुरू थी आहे, 6 तारीख़ अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते आदमशुमारी कई पई वञे, अंग अखर गॾु कया पिया वञनि, जेको एन्यूमेटर्स आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रॉब्लम्स बि साम्हूं आया आहिनि। हुन सां गॾु ख़ासि तौर ते हिन आदमशुमारी जी ॻाल्हि कयूं त हिन ते जेके ख़दशा आहिनि ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे, हुन हवाले सां ताज़ो ई पाकिस्तान पीपुल्स पार्टी पारां बि एतिराज़ वारियो वियो आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको आहे देर आया दुरुस्त आया जे हिसाब सां चइजे त खणी त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो बि बयानु आयो आहे त खेसि पाण ख़बर कोन पई या हुनखे ॿुधायो ई कोन वियो त का आदमशुमारी डिजिटल थिए पई। त ॾाढो अजीब क़िस्म जो माहौल आहे त जंहिं मुल्क में आदमशुमारी थींदी हुजे, साल खां वधीक अरसे खां जेको आदमशुमारी जा चौबोल हुजनि, उन जूं तयारियूं थींदियूं हुजनि, उन जे लाइ गैजेट्स ठहंदा हुजनि, उन जे लाइ सॉफ्टवेयर डेवलप थियो, उन लाइ माण्हुनि खे ट्रेनिंग कराई वई, पर असांजे वक़्त जे हुकुमराननि खे उहा 5 तारीख़ खां पोइ ख़बर थी पए त को आदमशुमारी बि मुल्क में थिए पई। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था त आदमशुमारी में ख़दशा कहिड़ा आहिनि, प्रॉब्लम्स कहिड़ा क्रिएट थी विया आहिनि ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्तु जेको आहे कहिड़े प्रॉब्लम्स में आहिनि ऐं हुननि खे हिन वक़्तु करणु छा खपे। छो जो जॾहिं माण्हू हीअ जेके एन्यूमेटर्स आहिनि उहे दर ते अचनि था असां वटि, त असां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुजनि जेका पहिरीं खां असां वटि मौजूदु हुजनि, असां उन्हनि खे कीअं पंहिंजे पाण खे रजिस्टर करायूं। छो जो हिन वक़्तु जेको पहिरियों मरहलो आहे उन में माण्हुनि खे जेको पंहिंजा घर आहिनि उहे ॻणाइण जो सिलसिलो हींअर शुरू थी चुको आहे, उहो 10 तारीख़ ताईं हलंदो, जंहिंमें घर शुमारी थींदी। त अचनि पिया जेके नुमाइंदा, उहे दरनि ते अचनि था, पुछा कनि था, सरबराह जो नालो पुछा कनि था, अगरि हिकिड़ो ई का बिल्डिंग आहे त उन में केतिरी फैमिलीज़ रहनि थियूं, त उन्हनि खे उहे रजिस्टर कंदा ऐं लिखंदा। पोइ वरी जेको ॿियो मरहलो जेको शुरू थींदो उन में हर आदम खे ॻणियो, मतिलबु आदमशुमारी कई वेंदी त फ़र्द केतिरा आहिनि, केतिरा माण्हू आहिनि, केतिरियूं औरतूं आहिनि ऐं उन्हनि जो ॿारनि जो केतिरो तइदादु आहे उहो। त हीउ जेको सॼो प्रोसेस आहे उन में असांखे कहिड़े तरीक़े सां तयारी करणु घुरिजे ऐं हिन वक़्तु जेके मसइला साम्हूं आहिनि, दरपेश आहिनि, उन्हनि खे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो। त असांखे जॉइन कयो आहे वाहिद बख़्श संग्रासी साहिबु, सीनियर तजिया निगार आहिनि, समाजी अॻवान आहिनि, हुन सां गॾु मुजाहिद ख़ान साहिबु आहिनि, असां सां गॾु सहाफ़ी आहिनि सीनियर ऐं ब्रॉडकास्टर आहिनि। साईं, तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी। कीअं पिया वाहिद साहिबु, जेका सूरत हाल साम्हूं आहे हिन वक़्तु ताईं जेको आहे कमु त शुरू थी चुको आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रॉब्लम्स बि अचनि पिया, हाणे आस्ते आस्ते उहे प्रॉब्लम्स सॉल्व बि कया विया आहिनि। किथे नेट जो मसइलो हो, किथे गैजेट्स कमु कोन पियो कयो, किथे इहो हो तो जेके असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे सही तरीक़े सां वेल ट्रेंड न हुआ, न हुजण जे करे जेको आहे उन्हनि खे प्रॉब्लम्स थियूं पई। हाणे कुझु मसइला सॉल्व बि थी विया आहिनि, पर हीअ जेका आदमशुमारी आहे, सुवाल इहो थो पैदा थिए त 10 सालनि बदिरां 5 सालनि में कई वई गवर्नमेंट पारां, उन खां पोइ वरी धुरियुनि खे जेको आहे एतमाद में न वरितो। इवन हीअ जेको अॼोको बयानु आहे जेको गुज़िरियल ॾींहुं वारो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु वारो, उनखे कीअं था ॾिसो? हाँ साईं, हाणे हीअ हिकिड़ी त जीअं तव्हां पहिरीं चयो त हीअ 10 साल खां पाकिस्तान जी हिस्ट्री में जेका प्रैक्टिस रही आहे, हर 10 साल 81 में थी, 71 में थी या 72 में थी शायदि, उनखां पोइ वरी 81 में थी, वरी 91 में थी ऐं उनखां पोइ हिकु गैप रहियो ऐं लास्ट जेका रही असां 2017 ऐं 2017 जी बि इंतिहाई मुतनाज़े आदमशुमारी हुई, जंहिंमें जेके एस्टिमेटेड पॉपुलेशन, जे कराची जी पॉपुलेशन उहा शायदि 1.3 जेका असां 13 मिलियन शायदि आई, इनखे 1 करोड़ 30 लख प्लस कुझु। उनखां पोइ हिते एतिराज़ इलाही आया त वॾनि वॾनि शहर इलाही उन ते जेका बुनियादी हुनजो सवालनामो हुयो, क्वेश्चनियर जेको हुयो, उन ते एतिराज़ हुया ऐं उनखे अञा ताईं करेक्शन कयो ई कोन वियो। काफ़ी पार्टियुनि, पीपुल्स पार्टी, MQM सिंध में उनखे एक्सेप्ट कोन कयो। ईअं ई लाहौर जी आबादी निस्बतन कराची जे इलाही ॿुधाई हुई, कराची खां घटि हुई पर पोइ बि जेको डिफरेंस उहो आहे ऐं कराचीअ में जेका इलाही ॿाहिरीं पॉपुलेशन आहे उन ते बि इलाही एतिराज़ आहिनि अञा ताईं। जेको बुनियादी सवाल आहे, सियासी सवाल आहे, उहो उन्हनि माण्हुनि खे उते लोकल काउंट कयो थो वञे या नथो कयो वञे, इन ते बि डिबेट करण जी ज़रूरत आहे। डिबेट इहा करण जी ज़रूरत आहे त आया जेके माण्हू हिन सूबे में रहनि था, हिन सूबे जा रिसोर्सिस बि यूज़ कनि पिया, ठीकु आहे, छा उनखे ॻणणु ॻणिजे थो त जेका लोकल इंडिजिनियस आबादी आहे तंहिंखे एतिराज़ थो थिए, ठीकु आहे, ऐं ॻणिजे त कहिड़ी कैटेगरी में रखिजे। ईअं कजे जो मुल्क सूबे खे पंहिंजा वसाइल बि मिलनि, छो जो जेका बि असांजो बुनियादी जेका विरासत आहे, नाणे जी विरासत, उहा आदमशुमारीअ जे बुनियाद ते थिए थी। हाणे हींअर अञा उन पहिरीं खे करेक्ट न कयो वियो ऐं जेका नई वरी हींअर डिजिटल ऐं उहा बि अचानक असां सभिनी खे, असां सभई उथंदड़ वेहंदड़ ॿुधंदड़ ॾिसंदड़ माण्हू आहियूं ऐं असांखे मुंहिंजे लाइ बि अचानक हुई त आदमशुमारी थिए पई ऐं उहा बि डिजिटल आदमशुमारी, जहिड़ी तरह काल्ह बिलावल साहिब जो बयानु आहे। हाणे छा त उन लाइ हिकिड़ी ॾिसो न, पब्लिक पहिरीं हिकिड़ो कंसेंसस पैदा कयो वेंदो आहे, 2-3-4 स्टेक होल्डर ॾाढा अहम आहिनि,
ठीकु आहे, हिकिड़ो पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, हिकिड़ा उहे इदारा आहिनि जेके इनखे कमु कंदा थिया या उन सां मुतासिर थियनि था सीधी तरह, इलेक्शन कमीशन आहे या उन खां पोइ जेके मालियाती इदारा आहिनि उहे हिन सां सीधी तरह उनजो इफेक्ट थिए थो। ऐं पोइ वरी अजीब ॻाल्हि आहे त हिन वक़्तु जॾहिं उनखे जेको ॿुधण में अचे पियो त हिकिड़ी कंहिं या ॿिनि पॉलिटिकल पार्टियुनि जे इसरार ते इहा आबादी ख़ुशि करण लाइ उन ते इहा कई वई त ठीकु आहे, उन लाइ तव्हां हिकिड़ो कंसेंसस पैदा करियो आहे, ठीकु आहे, हाणे डिजिटल दौर आहे, पब्लिक में अचो आहे, पब्लिक खे ॿुधायो आहे त भई ही प्रोसेस हूंदा ऐं उन ते कंसल्टेशन थिए, कंसल्टेशन खां पोइ ख़बर हुई त 2017 वारी आबादी असांजो हेॾो सारो वॾो ख़र्च, हींअर बि मुंहिंजे ख़्याल में त उन ते 50 अरब खां वधीक जो ख़र्च थिए पियो, जेका जंहिं ते एन्यूमरेटर हायर थिया आहिनि, एन्यूमरेटर हायर थिया आहिनि, उन्हनि जी बि प्रॉपर शायदि उहा ट्रेनिंग न थी आहे, किथे किथे त उनखे सिक्योरिटी थ्रेट वाया आहिनि ऐं उहो अलॻि सवाल आहे। पर पहिरीं बुनियादी त क्वेश्चनर छा आहे, ठीकु आहे, पहिरीं घर शुमारी थिए पई, शायदि 10 तारीख़ ताईं घर शुमारी मुकमल थींदी ऐं उन खां पोइ वरी जेका असां आदमशुमारी कई वेंदी। त मुंहिंजे ख़्याल में हाणे बि टाइम आहे, जेकॾहिं हींअर जेको काल्हो को एतिराज़ थियो आहे गवर्नमेंट जो वॾे खां वॾो ॿियो इलाही जेको आहे उहो चए थो हुनजो हेॾो सारो सिंध हुकूमत पूरी तरह जो अगरि बयान आहे त मतिलबु उन्हनि सिधो चयो आहे त असां वधि में वधि खणी तव्हांजो जेकॾहिं ज़ोर आहे त असां हुनखे फैसिलिटेट करे छॾींदासीं, बाक़ी असां धमकी हुकूमत छॾे उन्हनि इदारे ॿियो हिकिड़ो हुयो त जेको सिला मुतासिरीन सां गॾु, पर हिन में कमु कजे असां हिन जा धणी कोन थींदा, असांखे ओन न कंदासीं, मतिलबु नतीजो इहो निकिरंदो अॻियां हली जीअं पहिरीं वारी माज़ी में प्रैक्टिस रही आहे उहा हीअ बि मुतनाज़ थी। ॾिसो, आदमशुमारी बुनियादी उनसर आहे जंहिंसां तव्हांजो मालियाती जेका विर्छ आहे उनखे ॾींदो, उन खां पोइ NFC अवार्ड उन ते थींदो, उन खां पोइ ॿी जेका आहे सा जेका हल्का बंदी आहे कॉन्स्टिट्यूएंसीज़ जी उहा डिसाइड नथी थिए। पहिरीं त इहो ॿुधोसीं त हेसी ताईं जेका इलेक्शन डिले थींदी आहे सभु कॉन्स्टिट्यूएंसी जे चकर में कॉन्स्टिट्यूएंसीज़ डिसाइड कंदासीं वंस असां वटि हिकिड़ी अहिड़ी मुतफ़िक़ा आदमशुमारी थी वञे जंहिंखे सभु स्टेक होल्डर जेके एक्सेप्ट कनि। त हाणे न थियो आहे, उन खां पोइ हीअ जेका हिन वक़्तु थी मुंहिंजे ख़्याल में हुकूमत लाइ इहा ई सलाह आहे त हिनखे फौरी तौरु रोकियो वञे ऐं वरी हिकिड़ो कंसेंसस पैदा करे ऐं पोइ सुठो आहे त टाइमली जॾहिं टाइम हुनजो आहे उनखे कयो वञे या हाणे कई वञे त बि हिकिड़ी गैर मुतनाज़ थिए त जीअं हुनखे उन ते वींदड़ वसाइल बि सही इस्तेमालु थियनि, उन वक़्त में जॾहिं मुल्की मामलो अॻे ई खसारे में वञे पियो, मालियाती मामला वरी इहो ख़र्च कजे। ठीकु है, मुझे साहब आप किस तरह से देखते जैसी सूरत हाल चल रही है? इसमें जो मेरा ओपिनियन ये होगा कि मरदमशुमारी हो रही है, इसमें पहले खाना शुमारी होगी। इसमें क्या है कि एक तो अमला जो है वो थोड़ा सा ट्रेंड ज़्यादा नहीं है, क्योंकि इनको भी थोड़ा सा वक्त कम दिया गया, 1 हफ्ते पहले या 4 दिन पहले इनको गैजेट फराम किया गया। उनमें बहुत सारे जो हमारे मोहल्ले में आए या हमारे इलाके में आए उनको चलाना भी नहीं आता। और दूसरी चीज़ ये हुई कि इसमें बहुत सारे ऐसे घराने के लोग थे जिनके पास शनाख्ती कार्ड रिन्यू ही नहीं है, तो उनका भी इंदराज नहीं हो पाया। तो ऐसे इसमें और भी बहुत सारे मसाइल हैं कि एक घर में बहुत सारे लोग रहते हैं तो उनको यही नहीं पता, वो एक घर का ले जाते हैं, उसके बाद जितने और घर में रह रहे हैं उनका भी इंदराज नहीं हो रहा। तो इसमें ये देखना चाहिए कि थोड़ा सा मिल बैठकर जब जितने भी स्टेक होल्डर्स हैं अगर मिलकर बैठेंगे तो उनको पता चलेगा कि यार इसमें प्रॉब्लम्स हैं क्या, उसको सॉर्ट आउट कैसे किया जाए। अगर महल्ले अगर पूरे महल्ले में अगर प्लाजा भी है तो पूरे प्लाजा को भी तो कवर किया जाए ना, या फिर उसमें नादरा का बहुत बड़ा किरदार है कि उसमें फैसिलिटेट किया जाए लोगों को कि भाई आपके अगर शनाख्ती कार्ड में थोड़ी सी भी गलती है, बहुत सारे लोगों के शनाख्ती कार्ड है ही नहीं, या तो जो 18 साल से अभी तो शनाख्ती कार्ड का शर्त भी नहीं है, लेकिन फिर भी वो होना चाहिए क्योंकि शर्त होना चाहिए। और एक जैसे आपने कहा कि प्लाजा है, प्लाजा में अगर एक फ्लैट में 3-3 फैमिलीज भी रहती हैं, 3-3 फैमिलीज भी रहती हैं, अलग से ही रजिस्टर होगा, अलग से रजिस्टर नहीं किया जा रहा ना उनको वो एक ही फ्लैट में जो भी कुछ रह रहा है, जैसे उन्होंने एक सर्वर का नाम बता दिया है, तो उसमें ये जो शुमार हो रहा है ना, ये थोड़ा सा इसमें डाउट है। तो इसको थोड़ा सा मिल बैठकर कोई ऐसा चीज किया जाए, ऐसा उनको बताया जाए या अमले को समझाया जाए कि भाई ये इस तरह से किया जाए। अब एक घर में अगर 4 फैमिलीज रह रही हैं, अगर वो एक ही को ले जाएंगे तो फिर आपको पता है कि आगे चल के इसके असरात जो हैं वो बड़े नुकसानदेह साबित होंगे, क्योंकि आगे चल के फिर ये तो काउंट ही नहीं होगा, काउंट नहीं हो पाएगा ना सही। एक महल्ले में अगर 30 घर हैं, अगर उस घर फिर 15 काउंट होंगे, तो इसमें थोड़ा सा जो है ना, वो मेरा ये ओपिनियन ये है कि जो जहाँ तक मैंने देखा है हमारे घरों में भी लोग आए तो उनको भी थोड़ा सा ट्रेन किया जाए, उनको जो इसका सही इस्तेमाल बताया जाए, और ये भी बताया जाए कि इसमें इस घर में या इस इलाके में या इस मोहल्ले में या इस प्लाजा में कितने लोग रहते हैं। तो मतलब पब्लिक की भी जिम्मेवारी, मतलब समाजी जो कारकुन होते हैं वो भी उनको जो गाइड कर सकते हैं। हाँ, ये भी हो सकता है, ये भी कमी नजर आई। उसमें मैंने ये देखा कि अगर वो अकेले हैं ना तो उनके साथ किसी ऐसे बंदे को लगाया जाए, या कोई तंजीम का बंदा हो या कोई महिला कमेटी का बंदा हो, वो बताया जाए कि इस घर में इतने सारे लोग थे, इस प्लाजा में इतने सारे लोग हैं, तो उन सब का शुमार किया जाए। ठीक। अच्छा, वो दूसरी चीज और नजर आई है कि हमने शहरों में खासतौर पर अक्सर इलाकों में हमने देखा है कि वो बेचारे जो एनिमेटर्स हैं वो अकेले घूम रहे हैं, उनके पीछे कभी कोई, अभी एक वाकया हो गया, मोबाइल छीन लिया गया उनसे, ना सिक्योरिटी के मामला हैं,
یہ بھی بڑے خطرناک. یہ بالکل صحیح کہہ رہے ہیں آپ. جیسے دیکھیں شہر کے کچھ علاقوں میں تو آپ کر سکتے ہیں، لیکن کچھ علاقے ایسے ہیں کہ جہاں آپ جائیں گے تو وہاں آپ کو مطلب یہ کہ یہ گیا چیز بھی چھیننے کا خطرہ ہے، موبائل بھی ان کے چھین لے جاتے ہیں. وہ اکیلے ہیں، ان کے پاس کوئی ایسی سرکاری سواری بھی نہیں ہے. صحیح سواری بھی نہیں ہے نا. اگر آپ کسی کو دور بھیج رہے ہیں تو وہ اپنی سواری پہ جا رہے ہیں، اور ان کو کوئی اوپر ایسا کوئی مانیٹر والا بندہ ایسا ایز اے پراپر میں نے نہیں دیکھا کہ ان کو کوئی مانیٹر کر رہا ہو کہ آپ ٹھیک کر کے لائے ہیں یا نہیں لائے. ٹھیک دیکھیں نا، کوئی پراپر چیک تو ہو نا. کیسے پتا چلے گا کہ یار یہ بندہ جو ہے نا ٹھیک کر کے لایا ہے. اسی وجہ سے تو اس پہ ڈیجیٹل جو مردم شماری اس میں بہت ساری تنظیموں بہت سارے لوگوں کا تحفظات ہیں، خدشات ہیں، آیا کہ صحیح ہوگی یا نہیں ہوگی. صحیح. اچھا ہی जेका ॻाल्हि कई मुजाहिद साईं, त वाक़ई में हीउ जेको मसइलो माण्हुनि ॾाढियूं मीम्स बि ठाहियूं आहिनि ऐं सोशल मीडिया ते ॾाढो जेको आहे चिथर बि कया पिया वञनि हिननि शयुनि ते. त ज़ाहिर आहे हिकिड़ो आहे त हिकिड़ो ठीकु आहे क़ौमी फ़र्ज़ु आहे, हर माण्हू खे पाण खे ॻणाइण बि खपे, पर हीअ जॾहिं हीअ जेके माण्हू इन कम में इन्वॉल्व आहिनि, टीचर्स आहिनि, हिकिड़ो त प्रॉपर उहे ट्रेंड बि न थी सघनि, ॿियो उन्हनि वटि न सिक्योरिटी आहे, न ई वरी जेका मुजाहिद ॻाल्हि कई त का गवर्नमेंट जे तरफ़ां का उन्हनि वटि सवारी आहे हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि वञण ताईं. त हू जेको घिटियुनि में कलाकनि जा कलाक पिया ईअं ई हलनि, उन्हनि खे को गाइड करण वारो बि कोन्हे. हा साईं, हिकिड़ी जेका पहिरीं मुंहिंजे ख़्याल वॾो जेको गैप आहे, मूं न ॾिठो त जेका मेन स्ट्रीम मीडिया आहे उन ते को इश्तिहारी मुहिम हलाई वई हुजे, ठीकु, या जेका असांजूं मेन न्यूज़ पेपर्स आहिनि, या इवन सोशल मीडिया ते इवन हीअं त अवेयरनेस अहिड़ी आहे जो तव्हां रुॻे मोबाइल नेटवर्क्स खे पंहिंजो मैसेज ॾेई छॾियो त उहो सर्कुलेट थी वेंदो एक्स्ट्रा मास लेवल ते. त उहा बि अवेयरनेस न ॾिनी वई त हिकिड़ो त ॾिसो इंफॉर्मेशन हिकिड़ो वठण वारो, हिकिड़ो इंफॉर्मेशन ॾियण वारो आहे. ठीकु आहे, कंहिं बि इंफॉर्मेशन जी जेका हासिलात जे लाइ इहो ज़रूरी आहे त इंफॉर्मेशन ॾियण वारो बि इंफॉर्म्ड हुजे, इंफॉर्मेशन वठण वारो बि इंफॉर्म्ड हुजे. हेसि ताईं जेको ॿुधूं पिया त इंफॉर्मेशन जेको कलेक्ट करण वारो आहे, वठण वारो आहे, उहो बि प्रॉपर इंफॉर्म्ड आहे. त ॾियण वारे खे त ख़बर ई न आहे. मुंहिंजे ख़्याल में बहिराड़ीअ में माण्हुनि खे अञा काफ़ी ॿियनि शहरनि में बि काफ़ी माण्हुनि खे ख़बर ई न आहे त अॻियां जेको अचे पियो. छो जो हाणे ॾिसो हिन वक़्तु माण्हुनि खे ख़दशात बि इलाही आहिनि, माण्हू पंहिंजी इंफॉर्मेशन ॾींदे लहराइनि था. ठीकु आहे, छो जो इलाही मामला आहिनि टैक्सेशन जा, ही फुरियूं सभु शयूं इन सां रिलेटेड आहिनि. त ही इन खां माण्हू लहराइनि पिया, माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त आबादी आदमशुमारी थिए पई. सही. हाणे उन आदमशुमारी लाइ जॾहिं उहो अचे थो माण्हू त सडन अचे थो घर में. ऐं घर में माण्हू जेकॾहिं ॾिसो घर जो सरबराह अक्सर डे टाइम ते घर में न आहे. ठीकु, जेका बाक़ी फैमिली पुठियां हुनजी वाइफ या वालदा या जेको माण्हू वेठो आहे या को नंढो ॿारु वेठो, उनखे इहा ॿुधायल ई कोन्हे त छा लिखाइणो. ठीकु, ठीकु आहे. ऐं त हाणे इन ते इहा जेका मुंहिंजे ख़्याल में वॾे खां वॾो हिन जो गैप आहे त पब्लिक अवेयरनेस इन लाइ न कई वई. ऐं पोइ पब्लिक अवेयरनेस में वरी उनजी कंहिं हद ताईं मालूमात त भई फलां जेको आहे तव्हां पहिरीं पंहिंजी सरबराह जो नालो ॾींदव, उन में कहिड़ी कहिड़ी रिक्वायर्ड डेटा हूंदी, उनजो को MOV छा पिया ॾिसनि, मीन्स ऑफ वेरिफिकेशन छा आहे, या CNIC ॾिसंदा या जस्ट कंहिंजे वर्बल इंफॉर्मेशन ते. हाणे जेकॾहिं केरु इनखे एक्सप्लॉइट करणु अचे करे सघे थो. मुंहिंजे ख़्याल में केॾी वॾी आबादी केतिरी बि लिखाए सघे थो. ठीकु आहे, ऐं उन ते तमामु घणी, ऐं हिन मुल्क में हूअं बि आबादी वॾो हिकिड़ो सियासी मुहरक रहियो आहे ऐं इन ते माण्हू खेॾनि था. हाणे अॻियां हली ख़बर था पवंदी, जीअं अॻे वांगुरु फिगर्स आयूं त ख़बर पई त फलाणो शहर हेॾो वधी वियो आहे, हीउ सूबो हेतिरो थी वियो आहे, हीउ शहर हेॾो नंढो थी वियो, हीउ वॾो थी वियो. पोइ हिकिड़ो पोइ हिन ते वरी बि इहे ख़दशा रहंदा. सो इहो जेको वॾी अवेयरनेस न ॾियण जे करे, ऐं मुंहिंजे ख़्याल में मूंखे त इहो आहे त छो ईअं कयो वियो आहे. कंहिं बि मोबाइल ते मूं वटि मैसेज न आयो आहे नेटवर्क ते त गवर्नमेंट हर मास मोबिलाइज़ेशन कंदी आहे. जीअं हलंदा आहिनि पिया, पोलियो जो बि ईंदो आहे, आबादी जो बि ईंदो आहे, तव्हांजे डिज़ास्टर जो बि ईंदो आहे, तव्हां वटि इवन करप्शन जे बारे में बि ईंदो आहे. ठीक है, मुख्तलिफ मैसेज ईंदा आहिनि तव्हांखे इंफॉर्म कयो. मुझे लगा तो गवर्नमेंट सीरियस ना है, क्या लगता है आपको मुजाहिद भाई, गवर्नमेंट सीरियस नहीं है इसमें? मुझे ऐसा ही लगता है कि हुकूमत जो है वो मतलब ये कि सरसरी तौर पर ऐसा लग रहा है कि जैसे सरसरी तौर पर कोई चीज़ कर दी जाए. कोई इसमें जो है ना मुरव्विज एक तरीक़ेकार होता है तमाम चीज़ों का कि भाई ये चीज़ का इस तरह से फॉर्मेट बनेगा और ये इस तरह से होगी. और जितने भी अमल, जहाँ तक बात आती है अमले की, तो अमले को थोड़ा सा ट्रेंड तो किया जाए ना. वो मुख्तलिफ शोबों से जो है वो लोग लिए हुए हैं. उसमें मैंने देखा कि टीचर्स भी हैं और भी दूसरे लोगों के, वो ज़्यादा ट्रेंड नहीं है. वो खुद परेशान है कि हम इसको करें कैसे. ये भी देखें ना कि हमारी भी जिम्मेदारी है. चलें, अगर वो उनको नहीं पता तो हमें भी बताना चाहिए, लेकिन हमें खुद नहीं पता. हमसे मुराद ये कि ऐसे बहुत सारे लोग हैं, जैसे साईं ने बात की है कि घर में तो बाज़-औक़ात मर्द है ही नहीं और जो ख़वातीन हैं वो ज़्यादा पढ़ी लिखी नहीं है. कुछ इलाकों में, जिन इलाकों में है वो बता देती है, लेकिन वो अभी थोड़ा सा. वो भी कैसे बताएंगे अगर आपको उनको फॉर्मेट पता होगा, क्योंकि पहले से अगर कोई जानकारी होगी तब पता चलेगा ना. हाँ, बहुत अचानक कोई आके पूछता है. हो सकता है पॉलिटिकली मेरे ख्याल में कभी ये भी हो कि इसको मुतनाज़ बनाया जा रहा है,
शायद कोई आगे और प्लान हो सकता है ठीक। जिस या कोई ऐसी कोई इलेक्शन या कोई चीज मुलतवी करनी हो या कोई और ऐसी प्लान हो जिसके लिए ये आदमशुमारी को जानबूझ के मुतनाज़ किया जा रहा हो सकता है ये ठीक। तो ये जिस तरह से आप कह रहे थे कि ये जो इलाकों में लोगों को ज़ाहिर है, अगर जिस तरह से साईं ने भी कहा कि भाई घर में तो कोई बंदा है नहीं, तो अब मैंने एक आध सोशल लोगों के देखे फेसबुक पर कि उन लोगों ने सवालनामा बना के रखा हुआ लोगों के लिए, इस टाइप की कोई अवेयरनेस चला देती गवर्नमेंट? ये आप बिल्कुल ठीक कह रहे हैं, इसमें होना चाहिए था कि एक थोड़ा सा वीडियो पैगाम होना चाहिए था जो इसके कंसर्न इदारे हैं। और दूसरी बात ये है कि कोई ऐसा पम्फलेट या आप जैसे कह रहे हैं कि डोर टू डोर जाए कि एक हफ्ते पहले ही लोगों को बता दिया जाता कि भाई ये मर्दमशुमारी हो रही है या खाना शुमारी हो रही है, तो आप इस तरह से अपने जो तमाम आपके रिकॉर्ड की चीज़ें हैं, इसमें शनाख्ती कार्ड है, आपके पास क्या क्या है, क्योंकि देखिए इससे ही तमाम आगे जाके जो है हमारे मालियात जो है ना वो तय होते हैं। तो उसमें अगर सही चीज़ नहीं आएगी तो हम कैसे वो कर सकेंगे? हम तो बहुत सारी चीज़ें हमें पता ही नहीं होगी। तो उनको बताया जाए कि घर में अगर कोई ना भी हो तो कोई ऐसा पर्चा उनके पास हो या ऐसी फॉर्म भरा हुआ हो कि भाई ये सारी चीज़ें अपने अब लिख के रख लें, जो भी आए आप उसको दे दें। ये चीज़ है ही नहीं। बहुत सारे ऐसे लोग हैं जिसमें देखें पढ़े लिखे लोग नहीं हैं, तो उनको कैसे आप करेंगे? असल मसला यहाँ पे आ रहा है। तो उसको हल करने का क्या तरीक़ेकार जो है हुकूमत ने अडॉप्ट किया वो मुझे नहीं। अच्छा ये बताइएगा कि जिस तरह से हम सिंध के लोगों को एतराज़ आते हैं वो किस तरह से देखते हैं, खासतौर पर अगर कौम परस्त जमातों ने एहतजाज भी किया हुआ है? वो मतलब उनका कहना एक तरह से ठीक भी है कि भाई इसका वही तरीक़ेकार पे बात आती है कि इन तो सबको जो एतमाद में नहीं लिया गया। देखें जो कोई भी दुनिया की तारीख में आप देख लें कि जहाँ कहीं भी बड़ा काम होता है किसी भी मुल्क में, तो वहाँ के जो स्टेक होल्डर्स होते हैं या आवाम होती है उसको पहले एतमाद में लिया जाता है। इसमें जितनी भी तंजीमें हैं या फिर जितने भी लोग हैं, हम सब लोग ही आपस में शामिल हैं, उनको किसी को भी एतमाद में नहीं लिया। एकदम अनाउंस करने के बाद आपने जो है लोगों को वो सिलसिला शुरू कर दिया। तो इससे क्या है कि मैं ये समझता हूँ कि इसमें ज़्यादातर जो है वो नुकसान की तरफ हम जाएंगे। नाज़रीन वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंजर पस मंजर में ॻाल्हि ॿोल कयूं पिया आदमशुमारी जे हवाले सां। भाई साहब ज़ाहिर को जेके जॾहिं बि अहिड़ा सिंध लेवल जा मामला थियनि था, जॾहिं बि हकमियत जी हक़नि जी ॻाल्हि थिए थी, त ज़ाहिर कौम परस्त जमायतूं आहिनि या सिंध जा जेके घण घुरिया आहिनि, दिलि घुरिया माण्हू आहिनि, उहे रोडनि ते अची वेंदा आहिनि, एहतजाज कंदा आहिनि, उहे पंहिंजी कावड़ ॾुख ऐं उनजो इज़हार बि कंदा आहिनि। हिन वक़्तु बि ॾिसूं पिया त जेको आहे तरक़ी पसंद पार्टी हुजे, STP हुजे, SUP हुजे, मुख़्तलिफ़ जेके जमायतूं आहिनि सिंध जूं, उहे इवन हाणे सिंध पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बि जेको आहे रद्द अमल साम्हूं अची वियो आहे, त उहे एहतजाज पिया कनि, उहे चवनि उहे उन शइ खे रद्द करे वेठा आहिनि। जॾहिं अहिड़ी सूरत हाल हुजे उन में वफ़ाक़ जो कहिड़ो किरदारु बीहे थो त भई जॾहिं हिकिड़ो सूबो आहे जंहिंजा जेके मेन स्टेक होल्डर्स आहिनि उहे मञण जे लाइ तयारु कोन्हनि, उहे उन शइ खे जेको आहे उन ते राज़ी न आहिनि, त पोइ हुननि जो रवैयो कहिड़ो थो बीहे? साईं उहो मुंहिंजे ख्याल में त ॾाढो सिंध जे मामले में त इहो त ठीकु आहे, क़ौम परस्त असांजा ऐं वरी पॉलिटिकल पार्टी वॾे खां वॾी जेका पीपुल्स पार्टी आहे सा बि हुनजे ख़िलाफ़ु आहे, त जेको सो जेको हुन चयो त भई असीं हिनखे एक्सेप्ट ई न कंदासीं, ठीकु आहे। ऐं क़ौम परस्त पहिरीं हिकिड़ी मार्च पूरी हले पई, कुझु इवेंट थिया आहिनि जेके बि पॉलिटिकल पार्टियुनि जा थिया आहिनि, जिन में सभिनी पार्टियुनि अॻे ई पंहिंजो हिकिड़ो पहिरीं पीपुल्स पार्टी हिकिड़ो मिलो जुलो रुझान पे ॾिनो, हाणे पीपुल्स पार्टी ॾाढो मुंहिंजे ख्याल में कालोगी तक़रीर खां पोइ ॾाढो स्ट्रॉन्ग स्टैंड वठंदी इन ते। ऐं हिकिड़ी जेका ॿी शइ उहा आहे त बाक़ी सूबा ॾिसो न, हींअर मुंहिंजे ख्याल में KP में जेका उते जा हालात आहिनि, सिक्योरिटी जा हालात आहिनि, उहे इन क़ाबिल आहिनि काफ़ी सूबनि में शायदि माण्हू वञी न सघनि, ठीकु आहे। पॉपुलेशन मुंहिंजे ख्याल में त वज़ीरस्तान में जेके काफ़ी इलाइक़नि में वञी कोन सघंदा, हिकिड़ी आहे उते मुतनाज़ थी वेंदी। ॿियो पंजाब ऐं KP में वरी इलेक्शनूं अनाउंस थी वियूं आहिनि, इलेक्शन्स 30 अप्रैल ते इलेक्शन अनाउंस थी वई आहे, त हीअ कीअं मैच कंदा इन्हनि डेट्स खे, कीअं उते जॾहिं सियासी हमांगी हूंदी कोन, हिकिड़ी सियासी ॻाल्हि ॿोल थींदी हूंदी, जलसा जुलूस ऐं शब्द इन माहौल में ॾिसो न उहो जेका इलेक्शन आहे हाणे उन्हनि ॿिनि सूबनि में जिते इलेक्शन थियण वारी आहे उते जेका इलेक्शन थींदी उहा हल्का बंदियूं थींदियूं पुराणियूं, उन ते ॿिनि सूबनि में थींदी नयनि वारनि ते, हाणे इहो मतिलबु इहो कीअं मैनेज? सही, इहो सॼो मुतनाज़ मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं जेॾीमहिल हीउ केरु खणी वियो कोर्ट में त थी सघे थो त हीउ पहिरीं हुन में कोर्ट जेका असांखे बैन करे छॾे ऐं इन खे इहो हिकिड़ो, ऐं ॿियो जेकॾहिं हाणे एक्सटेंड कंदा वरी इन इलेक्शन खां पोइ थी सघे टाइम बार थी वञे, ठीकु आहे। ऐं इन ते मुंहिंजे ख्याल में गवर्नमेंट या त इन में मूंखे त को सियासी इन जे पुठियां को अहिड़ी मुज़मरात लॻनि था, कोन अहिड़ो ख़्यालु जंहिंजे बुनियाद ते त कंहिंखे ख़ुशि बि कयो वियो, ठीकु आहे, सही, ठीकु आहे, असीं तव्हांजे चवण ते ई पहिरीं मर्दमशुमारी करायूं पिया, आदमशुमारी करायूं पिया, ऐं पोइ अॻियां हली वरी चयो त भई त थींदी कोन। ऐं स्टेक होल्डर्स खे एंगेज न करण मां मुराद इहा ई आहे त तमामु तकड़ में ई फ़ैसिलो कयो वियो आहे जेको अॻियां हली मुतनाज़ थी वेंदो ऐं हिन मां को बि फ़ाइदो हासिलु कोन थी सघंदो। ऐं ॾिसो आबादीअ जा
ॿ वॾा जेका असां आदमशुमारी करण जा ॿ वॾा उदाहरण, हिकिड़ो त NFC अवार्ड ऐं जेको अॻियां हली फंड्स जी, छो जो 80% खां प्लस जेके फंड्स आहिनि से पॉपुलेशन जे बुनियाद ते हींअर हिन में मुल्क में हूअं बि इन ते वॾो तज़ाद आहे त कहिड़े सूबे जी केतिरी पॉपुलेशन आहे। ऐं नंबर ॿी शइ जेका आहे, ॿियो आहे त सियासी हल्काबंदियूं जेके थींदियूं से इन बुनियाद ते थींदियूं त ऐं हींअर जॾहिं इलेक्शन अॻे ई वॾे खां वॾो पाकिस्तान में सभ खां वॾे खां वॾो मुतनाज़ मामिलो त इलेक्शन आहे। ऐं उन इलेक्शन खे जेकॾहिं बुनियादी तौरु हाणे ठीकु आहे थी वई आबादी जहिड़ी तहिड़ी आदमशुमारी थी वई, उन खां पोइ जॾहिं हिननि वरी उनखे उनजे बुनियादी जेके कॉन्स्टिट्यूशन ठाहिणु शुरू कयो त इन ते वरी वॾो तज़ाद क्रिएट थींदो। सो पॉसिबल आहे पॉलिटिकल इनस्टेबिलिटी जेका अॻे ई इलाही वर्स्ट सिचुएशन उनखे वधीक ई इग्निफाइड करे छॾियो, उनखे वधीक ताक़त ॾेई छॾियो उन एतिराज़ ऐं उन इख्तिलाफ़ खे। अच्छा, आप किस तरह से देखते हैं अगर पॉलिटिकल जो पार्टीज़ हैं, ख़ासतौर पे अगर सिंध की जमायतें हैं, पीपल्स पार्टी है, MQM है, उन सबके अलग अलग खदशात हैं। MQM जो अब अभी तक जो परसेप्शन सामने आ रहा है कि MQM को या उनकी जो इत्तेहादी जमायत हैं उनको खुश करने के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी या PDM ने ये जो वक्त से पहले आदमशुमारी की, इस सारी सूरत हाल को किस तरह से देखें? इसमें ये कि ऐसा होता है ना कि जब हम साथ काम कर रहे होते हैं तो वो थोड़ा सा ये चाहते भी हैं कि जो हमारे साथ जो लोग काम कर रहे हैं, पार्टीज़ हैं, उनको थोड़ा सा जो है थोड़ा सा रिलैक्स किया जाए। बहुत सारे मामलों में उनका मुतालबा भी रहा है कि भाई ये बिल्कुल कराई जाए, आपको तो पता है इस सिलसिले। लेकिन क्या है कि उसमें खदशा सिर्फ जो जाहिर किया जा रहा है उसमें कि डिजिटल जो हो रही है ना, उस पर थोड़ा सा कुछ पार्टीज़ को एतराज़ है। वो इस तरह से है कि भाई हो सकता है कि शुमार पूरा ना किया जाए। अगर ये शुमार, दूसरी चीज़ इसमें कि मुझे साहब इसमें जो मेन जो जिस पर एतराज़ है वो है कि NIC की जो शर्त है वो ख़त्म की गई है। ये बड़ा डेंजरस मामला है कि आपके पास NIC नहीं है, थम इंस्पिरेशन नहीं है उसमें, तो हम किस तरह से आप करेंगे? आप तो मैं भी लिखवा लूँ 3 मरतबा अपना नाम, आप भी लिखवा सकते हैं फिर तो। उसमें ये होगा ना कि जो इसमें थोड़ा सा एक में भाम ये आ रहा है कि अगर कुछ लोग हमारे पास नहीं है, जैसे कि कहीं माइग्रेट कर गए या वो रहते ही नहीं है, तो जब आप उनका भी अंतराज इसमें करवा देंगे, क्योंकि आपके पास कोई ऐसा डॉक्यूमेंट ही नहीं है कि वो आपको प्रूफ देखें, जो आप बताएंगे वही उसमें आ जाएगा, तो इससे थोड़ा सा जो है ना वो मसला होगा। सही सही यही जो जहिड़े तरीक़े सां आदमशुमारी में NIC वारो ख़र्च जेको आहे उहो ख़तमु कयो वियो आहे त भई NIC जी ज़रूरत न आहे। सही, मुंहिंजे ख़्याल में अॻे बाबा शायदि NIC न हुजे, छाजे करे जो पाकिस्तान सां मसइलो इहो आहे त तक़रीबन 25 खां 30% माण्हू त हूअं बि पाकिस्तान में रजिस्टर्ड न आहिनि, ठीकु आहे, ऐं हिन वक़्तु बि ॿाहिरियां माण्हू तमामु घणा हिते रहनि था, ठीकु आहे, ऐं माण्हुनि जी जेका आरज़ी पतो ऐं जेको मुस्तक़िल पतो इन में बि इलाही फ़र्क़ु आहे। ठीकु, त इन शइ खे ॾिठो वेंदो त हिन ते, ऐं इन ते ॾिसो पहिरीं गाइडेंस हिकिड़ी ठहे, हिकिड़ी गाइडलाइन ठहे, हिकिड़ी स्टैंडर्डाइज़ेशन यूनिफॉर्माइज़ेशन थिए त भई हैदराबाद शहर में जेकॾहिं 20 लख माण्हू रहनि था, जिन मां 5 लख माण्हू हिते गैर मुस्तक़िल आहिनि, त उन्हनि जी ऐं पर गैर मुस्तक़िल पर 20 साल खां रहनि पिया, ठीकु आहे, त उन्हनि जी जेका आदमशुमारी मुताबिक़ रेज़िडेंस किथे काउंट कई वेंदी, ठीकु आहे, अॻियां छो जो माण्हू लहिराइनि था पंहिंजो डोमिसाइल ऐं बाक़ी जेके शयूं आहिनि, उन्हनि जे मामले में माण्हू इन ॻाल्हि जो ख़्यालु कनि था त असीं पंहिंजी परमानेंट रेज़िडेंस जेका आहे, जॉब कोटा या जेका एजुकेशन इंस्टीट्यूशन में कोटा आहे, उनखे उन में न असीं को मां रखूं, तंहिंजे करे माण्हू पंहिंजी परमानेंट एड्रेस खे नथा छॾनि। हाणे हिन वक़्तु इहो स्टांस पहिरीं एजुकेट थियणु घुरिजे आहे माण्हुनि खे त जेकॾहिं असां पंहिंजो मुस्तक़िल पतो हिते लिखाईंदासीं या गैर मुस्तक़िल पतो लिखाईंदासीं, ठीकु आहे, हाणोको पतो लिखाईंदासीं जंहिं मौजूदा पता कहा जाता है, त उन मां इहो फ़ाइदो थींदो त माण्हू एतमाद सां लिखाए सघंदा। हाणे काफ़ी अहिड़ा माण्हू थींदा, मूंखे ख़दशो हुयो आहे, जंहिंजे लाइ जेकॾहिं आऊं पंहिंजे ॻोठ में रिश्ता जे भरिया मुंहिंजो ॻोठ आहे, उते मूंखे काउंट न कयो वियो, त आया हिते आऊं काउंट करायां थो पंहिंजे पाण खे या आऊं बि उन कोटा सिस्टम जे उन में चकर में आऊं पंहिंजे पाण खे न हुते काउंट थियुसि न हिते काउंट थियुसि, रहिजी वियो, ठीकु आहे, रहिजी वियो, ऐं ठीकु आहे, रहिजी वियो या त वरी ॿिन्ही हंधि काउंट थी वियो, ॿिन्ही हंधि काउंट। छो जो हाणे त ॾिसो न तव्हांजो जेको गजेट आहे या जेको तव्हां वटि जेको सॉफ्टवेयर आहे उहो त तव्हांखे रिकग्नाइज़ नाले सां त कंदो ई कोन, न तव्हां वटि नादरा सां कनेक्ट रहियो, तव्हां नाले सां खणी कंदो, पर ख़बर न मुंहिंजे नाले जा अब्दुल वाहिद त काफ़ी हूंदा, ठीकु आहे, हाणे न त मुंहिंजो थंब इम्प्रेशन, ऐं जेकॾहिं उन मशीन ते अञा त मूं पंहिंजे पाण खे कोन लिखायो आहे, तंहिं करे ऐं शायदि तव्हां बि न लिखायो हुजे, ठीकु आहे, तव्हांजे पाण जहिड़ा माण्हू बि नथा लिखाइनि त बाक़ी आदमशुमारी कंहिं लिखाई हूंदी न, मैं अंदाज़ो लॻायो। ऐं हा, थंब इम्प्रेशन ते बि जेकॾहिं थियो हुजे त मुंहिंजे ख्याल में डिजिटल जेको ही आहे औज़ार, हिन जी एतिरी हुकत आहे त माण्हू कम से कम डुप्लीकेशन न थिए। मतलब ये होना चाहिए, ये इसमें ऐड करना चाहिए मेरे ख्याल में कि एक तो NIC का जो शर्त ख़त्म किया, NIC लाजमी होना चाहिए, दूसरा इसके साथ जो है आप थंब एक्सप्रेशन ले लें उसमें ऐसा जिस तरह से नादरा के साथ कनेक्ट कर लेना चाहिए, ताकि क्योंकि नादरा के पास तो सारा रिकॉर्ड मौजूद है, आपका खाली फ़ोन नंबर लिखने से ही सारा रिकॉर्ड आ जाता है। या बिल्कुल सही करें, इसमें ये होना चाहिए वाकई जो है शनाख्ती कार्ड
होना चाहिए, और थंब इम्प्रेशन अगर ले लेंगे ना तो उससे हमें ये फ़ायदा रहेगा कि आया कि जो हम मालूमात लेना चाह रहे हैं वो ऑथेंटिक है कि नहीं, उसके बगैर जो है ना वो खदशा रहेगा। देखिए अगर मैं अपने मोहल्ले की एक बात अगर मैं बता दूं कि वहाँ आए लोग देखने कि भाई वो कोई है या नहीं है घर में, तो घर में कोई था ही नहीं, तो चले गए। अब ये कि हमारे अलावा 2 घर और रह गए, एक ये मसला भी आ रहा है ठीक कि भाई घर में जो खवातीन है वो इस बात से खौफदार आया कि इनको बताया जाए कि नहीं बताया जाए, और सही ऊपर से घर में मैं भी नहीं हूँ या मेरा भाई भी नहीं है तो कुछ भी नहीं हो सकता। तो 2-3 घराने अगर हर महल्ले से रह जाएंगे तो ये भी एक काउंटलेस चीज़ हो जाएगी। सही ये भी आप देखें ना, तो वो बिल्कुल ठीक है कि इसको शनाख्ती कार्ड को अगर वो किया जाए, थंब इम्प्रेशन आ जाए तो एक मसला हल हो जाएगा। कोई घर पे कोई नहीं होगा तो खवातीन भी लगा सकती हैं। ठीक, मतलब ये कि उसका डेटा तो आ जाएगा ना, उसका इजीली डेटा आ सकेगा कि भाई इसमें कितने लोग रहते हैं, क्योंकि सही जो नादरा रिकॉर्ड है उनमें असां अगर ॾिसो ख़ाली फ़ोन नंबर ई था आणूं त असांखे सॼी डिटेल मिली थी वञे, या असां शनाख्ती कार्ड खणी था वञूं पासपोर्ट ठाराइण जे लाइ, उते सिर्फ़ु असां पंहिंजो अंगूठो हणूं था त पाण खे सॼी रिकॉर्ड थी अची वञे, उनखे कंहिं शइ वेरिफिकेशन करण जी ज़रूरत ई कान्हे। जॾहिं एॾो वॾो सिस्टम तव्हां वटि मौजूदु आहे त इनखे यूटिलाइज़ छो कोन कयो वियो आहे? सही हिन ते सीरियस पहिरीं त उहो जेको मुतलका डिपार्टमेंट आहे न उहो सीरियस हुयो, न वफ़ाक़ी हुकूमत। ॾिसो न 18th अमेंडमेंट खां पोइ त सूबा ऑटोनॉमस हिकिड़ी स्टेट्स आहिनि, हिकिड़ी पंहिंजी रखनि था हैसियत सालमियत रखनि था। उन खां पोइ जेकॾहिं उन्हनि सूबनि खे जेकॾहिं हिन वक़्तु बि जंहिं मुल्क सूबे मुंहिंजे ख़्याल में वॾे खां वॾो वफ़ाक़ी गवर्नमेंट जो अलाई आहे त उहो सिंध सूबो आहे, उन जे गवर्नमेंट खे बि जेकॾहिं तव्हां जेको आहे सो अपडेट न कयो या उनखे ऑन बोर्ड न खयो आहे त पोइ बाक़ी सूबा कहिड़ा ऑन बोर्ड खया वेंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में इलाही मुतनाज़ थी वेंदी आहे, तमामु घटि या त तमामु घणियूं फिगर्स अची वेंदियूं, किथे किथे माण्हू जेतिरो लिखाइणु चाहींदा ओतिरियूं लिखाए वेंदा, ऐं किथे किथे तमामु घणो माण्हू डप खां ॾींदा कोन। ऐं अॻियां इन्यूमरेटर्स खे छा गाइडलाइन आहे इहा बि अञा ख़बर न आहे त आया तमामु सख़्तीअ सां आया, जेकॾहिं तव्हांखे पर हाउस होल्ड के पैसा ॾिना पिया वञनि, पर डे ॾिना पिया वञनि, त पोइ इहो सभई शयूं जेके ॾिसे काफ़ी हीअ मुतनाज़ थी वेंदी, ऐं थी सघे थो तमामु जल्दी कंहिं कोर्ट में या चैलेंज थी वञे ऐं उनखे जेको अच्छा, जिस तरह से हम बात करें तो आखिर में अगर हम बात करें कि भाई हमारे लोगों को किस तरह से अवेयर किया जाए, या हमारे मिसाल के तौर पे बीइंग एक पर्सन मुझे क्या करना चाहिए? अब मैं घर से निकलता हूँ तो मुझे अपने घर के लिए पीछे अगर कोई आता है नुमाइंदा चेक करने के लिए, देखने के लिए, तो मुझे अपने लिए क्या करना चाहिए? एक आम शहरी को क्या करना चाहिए? आम शहरी को सिर्फ एक सिंपल सा इसमें वो है कि आपके घर का जो पूरा डेटा है, तमाम जितनी फैमिलीज रहती हैं उसको एक जगह कर लिया जाए। एक जगह करने के बाद जब एक जगह कर लेंगे तो उसको बता दिया जाए कि भाई ये इतने घर में हमारा ये सरबराह है, ये हमारे भाई हैं, ये हमारी बहनें हैं, ये हमारे बच्चे हैं। अगर आपके घर में 3 फैमिली रहती हैं तो उसका भी एक पूरा रिकॉर्ड मुरतब किया जाए और आप जो है अपने घर वालों को दे दें। अगर आप नहीं है तो आमतौर पर आपने देखा होगा ज़्यादातर मुलाजिम पेशा जितने भी लोग हैं वो घर में सुबह होते ही नहीं है, और ज़्यादातर ये लोग आ रहे हैं सुबह के वक्त आ रहे हैं। अगर ये शाम को आए कि भाई 5 बजे 6 बजे या 7 बजे, तो थोड़ा सा इनको ये बताया जाए कि शाम में अगर जाएंगे मोहल्लों में तो उनको जो है वो मालूमात सही मिलेंगी। और दूसरी कि वही बात है कि ऐसी चीज़ जो है ना वो लिख के रख ली जाए, और जो अगर कोई घर पे ना हो तो उनको दे दी जाए, वो भी ऑथेंटिक होने चाहिए। ठीक है साईं, तव्हां छा चवंदो इन हवाले सां की छा करे सघे? जेका मुजाहिद ॻाल्हि करे पियो शहरनि जे हद ताईं त सही आहे, सम्झ में अचे थी, त उते जेको पढ़ियल लिखियल ॿार बि हूंदो आहे, लेडीज़ बि का मतिलबु उनखे अगरि लिखी ॾेई सघिजे त उहा पाण खे काउंट कराए सघे थी। पर अगरि जे ॻोठनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं, ॾोरान जेके इलाइक़ा आहिनि उते जे हवाले सां ॻाल्हि कयूं, त इहो उते कीअं थी सघे थो? मतिलबु उन माण्हुनि खे कीअं कनि? ॻोठनि सां वॾो मसइलो त इहो आहे त असांजे ॻोठनि मां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हर ॻोठ मां हींअर जेके बि इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे बोर्ड खां पोइ बि आहे ऐं पहिरीं बि इलाही माण्हू त शहरनि में शिफ्ट थी चुका आहिनि, ठीकु आहे, जिन जो को बि घर बाती या सम्झ वारो को माण्हू ॻोठनि में कोन थो रहे जेको काउंटिंग कराए। जंहिंखे वरी इहो सेंस हुजे या त भई पॉपुलेशन कराइणु छो ज़रूरी आहे ऐं आदमशुमारी छो ज़रूरी आहे, उन सां असांजो सूबे जो कहिड़ो हक़ु या असांजे ज़िले जो या असांजे ॻोठ जो कहिड़ो हक़ु जेको सिक्योर थींदो, इहा ख़बर न आहे। ऐं नंबर ॿी शइ, फ्रेंकली स्पीकिंग, अञा ताईं पाण सभिनी खे इहा ख़बर ई न आहे त हिन जो प्रोसेस आहे छा, हिन जी क्राइटेरिया आहे छा, हिनखे कीअं डेटा वरिती पई वञे जो असां हिन ते तनक़ीद या हिन जी हिमायत करे सघूं। जॾहिं अञा इन्फॉर्म्ड ई असीं कोन आहियूं, आम माण्हू इन्फॉर्म न आहे, हिकु हेठि जेको अञा असांजो समाज जो माण्हू सफ़ा इन्फॉर्म कोन्हे, स्टेक होल्डर इन्फॉर्म न आहे, हिनखे मॉनिटर केरु पियो करे, हिनखे ओवरऑल अॻियां वरी जॾहिं डेटा एनालिसिस थींदी, टेबुलेशन थींदी, हिनजी अॻियां वञी हिनजी हिकिड़ो जेका सा रिपोर्ट जनरेट थींदी त उहा ऑथेंटिक कीअं थींदी, उहा वेरीफाई कीअं थींदी, वैलिडेट कीअं थींदी, इहे सभु शयूं तॾहिं जॾहिं पहिरीं असांखे ॿुधायो थो वञे त आहे प्रोसेस छा, सभ खां पहिरीं जेको आहे इन्फॉर्म कयो वञे, फॉर्मेट छा आहे, कहिड़ी तरह सां, ऐं हिन
लाइ कहिड़ी शइ जो ख़्यालु रखियो वेंदो ऐं हिन में ग़लति मालूमात ॾियण ते कहिड़ी सज़ा ऐं इंफॉर्मेशन न शेयर करण ते तव्हां पंहिंजो कहिड़ो हक़ विझाईंदो कीअं विझाईंदो इन लाइ माण्हुनि खे मोटिवेट करियो त पोइ ख़बर पए त ठीक है, मेहरबानी वाहिद साहब, मुजाहिद साहब, आपका बहुत शुक्रिया। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ही जेको आदमशुमारी वारो मामिलो आहे तमामु घणो अहम आहे, छो जो हिन में जहिड़ी रीति गवर्नमेंट जी गैर संजीदगी आहे, जहिड़ी रीति जेको ॿिया इदारा आहिनि या ॿिया जेके ॿियूं गवर्नमेंट सां जो अपोज़िशन जूं पार्टियूं हुजनि या उन जूं जेके हिमायती जमायतूं आहिनि उन्हनि खे बि एतिराज़ आहिनि। गॾोगॾु ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि ॿोल थी, वाहिद साहब चयो, जेका मुजाहिद साहब जेका ॻाल्हि कई त भई असांजे माण्हुनि खे कंहिं क़िस्म जी अञा ताईं ॼाण ॾिनी कोन वई आहे। जॾहिं कंहिं माण्हू खे ॼाण न आहे त उहा इंफॉर्मेशन कीअं कलेक्ट थींदी, उहा इंफॉर्मेशन कीअं ॾींदो। जॾहिं ॿिए पासे असां ॾिसूं त सोशल मीडिया ते या TV ते या वरी जेको मेन स्ट्रीम मीडिया आहे उन ते बि गवर्नमेंट पारां कंहिं क़िस्म जी का मुहिम न हलाई वई आहे। अॼु ॾींहं ताईं को इश्तिहार, को अहिड़ो को पम्फलेट, को अहिड़ो को मॉडल टाइप जो जेको आहे, को अहिड़ी का सिचुएशन डेवलप न थी आहे जंहिंखे ॾिसी करे इहो अंदाज़ो लॻाए सघिजे, जंहिंखे ॾिसी करे इहो तइ करे सघिजे त भई अहिड़े क़िस्म जी का सवालनामो हूंदो, अहिड़े क़िस्म जो का जेको इन्यूमिनेटर ईंदो उहो अहिड़े क़िस्म जा सवाल पुछंदो त उन लाइ तयारी कई वञे, या उहो पहिरीं खां पंहिंजे घर भातियुनि खे या पंहिंजो जेको घर जो सरबराह आहे उहो उन लाइ करे। त गवर्नमेंट खे घुरिजे त ख़ासि तौर ते अगरि जे ही आदमशुमारी आहे हिनखे जो कामयाबु कराइणो आहे, अगरि जे हू सीरियस आहिनि ऐं हू चाहिनि था त हर माण्हू ॻणिजे, हर घर ॻणिजे ऐं नेक नियती सां ऐं सही नमूने सां ॻणिजे, त पहिरीं फ़ुर्सत में जेको आहे हुननि खे पंहिंजे आवाम खे, पंहिंजे समाज खे जेको आहे इंफॉर्म करण जी ज़रूरत आहे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।